ठीक है बाबा साईं, ठीक है। पोइ करे छॾियो मूंखे कानून जे हवाले, ताकि अदालत मूंखे वॾी सज़ा ॿुधाए जेल मोकिले छॾे। पहिरां तूं परेशान न थी, मां तुंहिंजो केस ख़त्म कराइण जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। तो पोइ देरि छा जी आहे बाबा साईं? मां हिन महिल ताईं थाणे में छो पियो आहियां? उनजी तोखे ज़मानत ॾियणी पवंदी। हितां आज़ादु थियण खां पोइ तोखे भेण खे नुक़सानु न आहे ॾियणो। माफ़ कजो बाबा साईं, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे इहे सबक़ पढ़ाई केरु थो? जज़्बाती न थी जनाब, तुंहिंजी इहा कावड़ सही न आहे। ऐं हो न सार त तूं पंहिंजे पीउ सां मुख़ातिबु आहीं। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं हालतुनि जे तक़ाज़ाउनि खे न सम्झो, जेका माई वकीलियाणी आहे पंहिंजे घर ते हमले जो असां ते ॿियो बि केस दाख़िल करे सघे थी। त पोइ हिन जो छा मतिलबु आहे बाबा साईं? असां हुन वकीलियाणीअ खां डिॼी घर में वेही रहूं? न बाबा न, असीं इन वकीलियाणीअ खां पोइ था डिॼूं, पर डिॼूं था कानून खां। कानून खां तोखे कीअं सम्झायां तोखे त ही शहर आहे, हिते असांजे जागीर जूं रिवायतूं न हलंदियूं, न ही जंग जो कानून हलंदो। कानून बाबा मजबूरी आहे, पंहिंजी भेण खे यारो माफ़ करे छॾ। जलाल इहो सम्झी जाए त तुंहिंजी का भेण ई कोन आहे। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।